नाज़रीन, मेहर खां 1 किलोमीटर जे मुफ़ासिले ते वाक़िअ ॻोठ महबूब चांडियो जो प्राइमरी स्कूल बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणियल आहे। तालीमी एमरजेंसी बावजूद ॻोठ जे प्राइमरी स्कूल जी हालत सुधरी नाहे सघी। वधीक तफ़सील मंज़ूर महेसर जी रिपोर्ट में। नाज़रीन, मेहर भरिसां सिंधी बुटड़ा जो क़दीमी तारीख़ी स्कूल हिन वक़्त मसइलनि जो शिकार आहे। 1909 में क़ाइमु थियल प्राइमरी स्कूल सिंधी बुटड़ा जेको हिन वक़्त कमरनि जी खोट, फर्नीचर समेत ॿियनि मसइलनि खे मोहंडी रहियो आहे। स्कूल में गुज़िरियल 2 सालनि खां SMC फंड जारी नाहिनि थिया। कमरनि जी सख़्तु खोट हुजण सबबि स्कूल जा ॿारड़ा टेंट में तालीम पढ़ण ते मजबूर आहिनि, जॾहिं त फर्नीचर न हुजण करे स्कूल जा ॿारड़ा पट ते वेही तालीम पढ़नि था। सिंधी बुटड़ा जे प्राइमरी स्कूल जे उस्तादनि, शागिर्दनि ऐं शहरनि जो सिंध सरकार खां मुतालबो आहे त प्राइमरी स्कूल सिंधी बुटड़ा जे मसइलनि ते गौर करे स्कूलनि में कमरनि जी खोट ऐं फर्नीचर जी खोट ख़तमु करे स्कूल जा SMC फंड जारी कया वञनि त जीअं स्कूल जा मसइला हल करे सघजनि। आवाज़ जी टीम सां स्कूल जे उस्तादनि, शागिर्दनि त उन्हनि शहरनि ॻाल्हाईंदे चयो आहे त हाणे मसइलो इहो आहे त असां वटि हींअर शागिर्द टोटल 554 आहिनि ऐं जंहिंमें असांखे फर्नीचर जी शार्टेज आहे। ख़ासि करे SMC फंड जो हर शइ असांजी जमा कराइण बावजूदि SMC फंड जारी नथो कयो वञे, जंहिं लाइ असां DO साहब खे बि रिक्वेस्ट कई आहे ऐं असीं डायरेक्टर साहब खे बि रिक्वेस्ट कयूं था, हैदराबाद वारे खे, ऐं सेक्रेटरी साहब खे, मिनिस्टर साहब खे त नोटिस वठनि। हिकु क्लास में ॿ असां क्लास विहारिया आहिनि। हिन क्लास मुंहिंजे में 2 क्लास जा शागिर्द बि वेठा आहिनि, 4थे क्लास जा शागिर्द बि वेठा आहिनि। असांजी महिरबानी, असांजी अपील आहे गवर्नमेंट खे, साईं DO साहब खे, TO साहब खे, साईं डायरेक्टर साहब खे, अञा मथे आला अख़्तियारनि खे बराए महिरबानी असांखे कमरा ठाहिराए ॾिना वञनि त जीअं असां आला तालीम ॾेई सघूं ॿारनि खे। सर, मसइला असांजा इहे आहिनि त असांजी एनरोलमेंट 560 आहे ऐं उन सां गॾोगॾु यको असांजी माना SMC रिलीज़ न थी आहे। सो असां इहो आला अख़्तियारनि खे इहो ई अर्ज़ु कंदासीं, गुज़ारिश कंदासीं त बराए महिरबानी हिन स्कूल जी जेको SMC रिलीज़ कयो त जीअं फर्नीचर वग़ैरह वठी सघूं ऐं काफ़ी ॿिया जेके मसइला आहिनि त उहे असां हल करे सघूं। साईं, असांजे स्कूल में फर्नीचर जी खोट आहे, असांजे स्कूल में डेस्कनि जी खोट आहे, वेहण जी जाइ कोन्हे का, कमरनि जी खोट आहे, उस्तादनि जी खोट आहे। असांजे स्कूल में डेस्कूं कोन्हनि के, वेहण जी तकलीफ़ आहे, क्लास कोन्हनि के, टीचर कोन्हनि के, असांखे डेस्कूं आहिनि, टीचर खपनि, क्लासनि तकलीफ़ आहे। नाज़रीन, अवां सिंधी बुटड़ा प्राइमरी स्कूल में पढ़ंदड़ शागिर्दनि, उस्तादनि ऐं शहरनि जो ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त सिंधी बुटड़ा जो क़दीमी तारीख़ी स्कूल हिन वक़्तु मसइलनि जो शिकार आहे। SMC जारी न थियण करे स्कूल में फर्नीचर ऐं ॿियनि सहूलियतुनि जी खोट आहे। हिननि सिंध सरकार, तालीम वारे वज़ीर ऐं ॿियनि अमलदारनि खां घुर कई आहे त सिंधी बुटड़ा प्राइमरी स्कूल जूं घुरिजूं पूरियूं करे खेनि SMC फंड जारी कयो वञे। कैमरामैन यासिर ख़ान सां गॾु मंज़ूर महेसर, आवाज़ न्यूज़ में।